साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब तव्हां सां ॻाल्हियूं कंदो ॿारनि जे आलमी चैंपियन होशंग मुरादी किरमानीअ जे बारे में। अचो त ॿुधो। होशंग मुरादी किरमानी ॿारनि जे अदब जो आलमी चैंपियन ताज़ो ई 7 सेप्टेम्बर ते होशंग मुरादी किरमानी जी 80 सालगिरह ईरान में ख़ासि तौर ते ऐं दुनिया में आम तौर ते भरपूर नमूने मल्हाई वई आहे। ईरान में संदसि सालगिरह जो ॾींहुं ॼण त हिकु क़ौमी ॾिणु सम्झो वेंदो आहे ऐं दुनिया में जेकी बि अदबी अदारा, ख़ासि तौर ते उहे अदारा जेकी ॿारनि जे अदब जे हवाले सां कमु करे रहिया आहिनि, तिन बि होशंग मुरादी किरमानी जी सालगिरह मल्हाई ऐं खेसि हिकिड़ो ख़िराज पेश कयो, भेटा ॾिनी। ज़ाहिर आहे जेको ॿाराणे अदब जो आलमी चैंपियन आहे त उन जी इल्मी ऐं तख़लीक़ी अहमियत एतिरी वॾी आहे जो हुनखे सॼी दुनिया में हिकिड़ी वॾी मञता हासिलु आहे ऐं संदसि तख़लीक़ी जेको कमु आहे ॿारनि जे अदब जे हवाले सां, उन कम खे ईरान जो तख़लीक़ी विरसो क़रार ॾिनो वियो आहे ऐं हीउ ईरान जे तारीख़ जो पहिरियों अदीब आहे जंहिंजे लिखणियुनि खे क़ौमी विरसो क़रार ॾिनो वियो आहे। किरमान ईरान जो हिकिड़ो सूबो आहे, ॾाखिणो सूबो। उन जे भरिसां ई यानी किरमान हिकु शहर बि आहे, उन जे भरिसां सिरिच नाले हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे जंहिंमें होशंग मुरादी किरमानी 7 सेप्टेम्बर 1944 ते पैदा थियो। हू अञा 4 या 5 महीननि जो हुयो त हुन जी वालदा गुज़ारे वई, तंहिं करे संदसि पालना हुन जे ॾाॾाणनि कई। हुनखे पंहिंजो ॾाॾो घर वठी आयो ऐं संदसि ॾाॾीअ जेको आहे खेसि हंज में वरितो ऐं ॾाॾीअ ई जेको आहे हुनखे बाद में पाले निपाए वॾो कयो। हाणे हुन जी जेका ॾाॾी हुई त उहा ॻोठ जी दाई हुई ऐं ॻोठ जूं औरतूं न सिर्फ़ु हुन वटि इलाज लाइ, ज़ाहिर आहे जेको रिवायती इलाज उन वक़्तु मुरविज हुयो उहो उन्हनि खे मिलंदो हुयो, पर जीअं त उहा औरत मज़हबी ऐं इल्मी अदबी हवाले सां पढ़ियल ॻढ़ियल लेखी वेंदी हुई, उन करे हूअ औरतुनि खे बि पढ़ाईंदी हुई पंहिंजे घर में। यानी जेका दवा वठणु अचे त उहा इल्मु बि पिरायूं वञे या का न का अहिड़ी ॻाल्हि या नुक़्तो हासिलु कयूं वञे जेका ॻाल्हि या जेको नुक़्तो हुननि जे ज़िंदगीअ में कंहिं न कंहिं सतह ते या कंहिं न कंहिं हवाले सां मददगार थींदो हो। न फ़क़ति एतिरो, पर होशंग मुरादी किरमानी जो ॾाढो ॻोठ जो चङो मुड़ुसु त हुयो, ज़मींदार बि हुयो, पर हू रोज़ानो ॻोठ जे माण्हुनि खे पंहिंजे ओताक ते या पंहिंजी बैठक ते वठी करे मुख़्तलिफ़ ईरानी जेके आहिनि त पंहिंजो लोक किस्सा दास्तान ॿुधाईंदो हो ऐं उन्हनि जे पोयां जेको विज़डम मैसेज या फ़िलासफ़ी आहे उन जो पुण जेको आहे त उहो उन्हनि खे ॿुधाईंदो हो त इन में छा आहे। सो इहे सभु शयूं जेके आहिनि त होशंग मुरादी किरमानी खे घर में मिलियूं। न फ़क़ति एतिरो, बल्कि हुनजो हिकु चाचो स्कूल टीचर हुयो ऐं स्कूल खां हू फ़ारिग़ थी करे किताबनि में गुम थी वेंदो हो। अहिड़ी तरह जॾहिं हीअ अञा चंद सालनि जो ई हुयो होशंग मुरादी किरमानी, त हुनखे जेको आहे हाफ़िज़ जो दीवान, फ़रीदुद्दीन अतार जा जेके आहिनि किताब, उनखां पोइ ख्वाजू किरमानी ऐं जेके बि क्लासिकल ऐं मिस्टिक पोइट्स ईरान में मौजूदु आहिनि त उन्हनि जूं लिखणियूं, उन्हनि जी शाइरी, उन्हनि जा किताब हुनखे ॾिसणु ऐं उन्हनि खे बाद में पढ़ण जो जेको आहे मौक़ो मिलियो। त हिन जी प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ ऐं किरमान में थी। उनखां पोइ जॾहिं हिन स्कूल जी तालीम ख़तमु कई त पोइ हिन तेहरान कॉलेज ऑफ आर्ट्स में दाख़िला वरिती ऐं हिन जो जेको मक़सदु हुयो सो इहो हो त मां ड्रामा ऐं फ़िल्मूं ठाहींदुसि। त हिन आर्ट्स जे इन कॉलेज में फ़िल्म ऐं ड्रामे जी टेक्निकी ऐं फ़नी तरबियत हासिलु कई। पर हाणे ॾिसो त हिकु माण्हू जेको
ज़हन खणी अचे त मूंखे सिर्फ़ु ड्रामनि ऐं फिल्मुनि खे लाइफ ॾियणी आहे त यू टर्न कीअं थिए थो इल्मु अदब तरफ़। 26 सालनि जो हुयो त हू पंहिंजे कॉलेज खां निकितो त हिकिड़ो ॿारड़ो फुटपाथ ते रोई रहियो हो। हिन ॿार खां पुछो त तूं छो रोई रहियो आहीं? ॿारड़े हिन खे चयो त मुंहिंजो पीउ माउ कोन्हे, मां कालीन ठाहींदड़ हिकिड़े कारखाने में कमु कंदो आहियां, पर के धागा मां ग़लति कालीन में लॻाया त मूंखे कारखाने जे मालिक कढी छॾियो आहे ऐं मूंखे पहिरीं पघार बि हुन कोन ॾिनी आहे। उन करे मां रोआं थो त मां हाणे काॾे वेंदुसि ऐं मुंहिंजा परे जा मिट माइट आहिनि उहे मूंखे जेको आहे पैसनि खां बग़ैर त अचणु कोन ॾींदा। त इन ॿारड़े जी गुफ़्तगूअ होशंग मुरादी किरमानी जे ज़हन खे तमामु घणो मुतासिर कयो ऐं हिन सोचियो त छा ईरान में रहंदड़ ॿारनि जा एतिरा मसइला आहिनि, कालीन उणंदड़ ॿार जेके कारखाननि में कमु कनि था उहे एतिरो सितम ज़रीफ़ी ऐं इस्तिसाल जो शिकार आहिनि। उन करे मूंखे पंहिंजो कलम जेको आहे ॿारनि लाइ वक़िफ़ करणु खपे। हिन पंहिंजो ज़हन डाइवर्ट कयो। अहिड़ी तरह जेको आहे पहिरियों हुन जो कहाणियुनि जो मजमूओ कालीन उणंदड़ ॿार छपिजी चुको ऐं इहो किताबु जेको आहे हिन जो कहाणियुनि जो छपिरायो इरानियन काउंसिल फॉर चिल्ड्रन्स बुक्स। ऐं पोइ वरी इहो किताबु जॾहिं अंग्रेज़ी में तर्जुमो थियो त स्विट्ज़रलैंड जे हिकु अदारे इंटरनेशनल काउंसिल फॉर चिल्ड्रन्स बुक्स स्विट्ज़रलैंड इन किताब ते जेको आहे पंहिंजी राय ॾिनी ऐं चयो त इहो किताबु समूरनि ॿोलियुनि में तर्जुमो थियणु खपे। अहिड़ी तरह मां सम्झां थो त हीउ दुनिया जो पहिरियों लेखक आहे ॿारनि जो जंहिं जूं कहाणियूं दुनिया जे 100 खां वधीक वॾियुनि ॿोलियुनि में तर्जुमो थी चुकियूं आहिनि। अहिड़ी तरह हुन जेको आहे तक़रीबन 80 खां मथे किताब जेके आहिनि त उहे ॿारनि लाइ लिखी वरिता, जिन मां सभ खां अहम किताब जंहिं सॼी ॿारनि जे अदब जी दुनिया खे दुनिया लेवल ते मुतासिर कयो आहे उहो तंदूर आहे, खजीअ जो वणु आहे, पाणीअ जो कोरो आहे, ॾाॾी अम्मा जा महिमान। एॾी अहम किताब आहिनि जेके वॾियुनि वॾियुनि ॿोलियुनि में तर्जुमो थी चुका आहिनि ऐं इन्हनि किताबनि ते जेको आहे त न सिर्फ़ु ड्रामा बल्कि केतिरियूं फिल्मूं ठही चुकियूं आहिनि ऐं दुनिया में जिते बि इन्हनि जे पंहिंजो इन्हनि कहाणियुनि ते फिल्मूं या ड्रामा ठही चुका आहिनि उन्हनि जी डायरेक्शन जे लाइ या रहनुमाई जे लाइ होशंग मुरादी किरमानी खे घुरायो वियो आहे। इन में को शक न आहे त हुन जे लिखण जो अंदाज़ बिना सोलो ऐं एतिरो अट्रैक्टिव आहे जो चयो वञे थो त हीउ इंसानी तारीख़ जो उहो लेखक आहे जंहिं लखें बल्कि किरोड़े ॿार अहिड़ा पैदा कया आहिनि जेके पंहिंजो पढ़ाई जे हवाले सां तमामु घणो तेज़ आहिनि, बल्कि हुन ॿारनि में जेका रीडिंग हैबिट आहे उहा तमामु घणी डेवलप कई आहे। बहरहाल न सिर्फ़ु दुनिया लेवल ते पर ईरान जे लाइ इहा वॾे एज़ाज़ ऐं फ़ख्र जी ॻाल्हि आहे त ॿारनि जे अदब खे जेको आहे लीड कंदड़ हिन वक़्तु उहो ईरान जो आहे होशंग मुरादी किरमानी ऐं हुन जूं जेके लिखणियूं आहिनि ऐं हुन जेको ॿारनि खे जेको सम्झायो आहे पंहिंजे कल्चर जे हवाले सां, सकाफ़त जे हवाले सां, पंहिंजे हेरिटेज जे हवाले सां, उहो जेको आहे त सॼी दुनिया जे लाइ हिकु सोर्स ऑफ इंस्पिरेशन यानी उत्साह जो ज़रियो आहे।